नमस्ते, तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे सिंधी रंधिणे में। अॼु मां तव्हांखे लोलनि ठाहिण जो तरीक़ो ॿुधाईंदसि। ही अधु लीटर पाणी आहे जंहिंमें मां 2 खंड जा कप मिक्स कया आहिनि ऐं ही 2 कलाक असांखे पाणी में भिजाए रखणा आहिनि। उन खां पोइ 1 कप मां हिन में ऑयल मिक्स कंदसि, तेल, ऐं उन खां पोइ मां ही पिसियल इलायची ऐं 1 किलो अटो। हाणे मां अटे में पिसियल इलायची मिक्स कंदसि। उन खां पोइ मां ही तेल 1 कप जेको आहे हिन में मिक्स कंदासीं। पोइ हिन खे स्लोली तेल ऐं पाणी अटे खे मिक्स करे उन खां पोइ जेको मां खंड पाणी में भिजाए रखी आहे उन खे सुठे नमूने मिक्स करे पोइ अटे सां गॾु मिलाईंदसि। हाणे मां तेल जेको विधो हुयो इन में इन खे अटे सां करे सुठो मिक्स करे छॾियो आहे। उन खां पोइ मां खंड खे काफ़ी हिन में ॻारे छॾियो आहे। पोइ स्लोली असां खंड जो पाणी मिक्स कंदासीं, जंहिंमें अटो न असांखे घणो सख़्तु करिणो आहे न घणो नरम करिणो आहे। हाणे मां हिन में खंड जो पाणी मिक्स कयो आहे। पहिरीं थोरो विधो हुयो, वरी पोइ मां विधो आहे। हाणे हिनखे सुठे नमूने असांखे मिक्स करिणो आहे ऐं उन खां पोइ ॾिसणो आहे त अटो न घणो नरम थिए ऐं न सख़्तु थिए। अञा मां थोरे अटे खे नरम कयां थी, तंहिंमें मां ही पाणी थोरो मिक्स करे पोइ उनखे सुठे नमूने ॻोहींदसि। इहो ॾिसो, मां हिन तरीक़े सां हिन अटे खे मिक्स कयां थी ऐं सुठे नमूने ॻोहियां थी। उन खां पोइ असांखे स्लोली ख़बर पवंदी हिन में कि अटो नरम या सख़्तु आहे। ऐं सां लोला सुठे नमूने फ्राई तरंदा न आहिनि ऐं थोरो अटो सख़्तु हूंदो आहे त उन खां पोइ लोला सुठे नमूने तरबा आहिनि। ऐं तरण जे टाइम ते तव्हांखे गैस थोरो सिली आंच ते रखिणो आहे। हाणे तव्हां अटे खे 15 खां 20 मिंट मेड़ खाइण लाइ अटे खे छॾे ॾियो। हाणे मां चाणी तयारु कई आहे। हाणे मां लोले खे स्लोली ईअं वेलियां थी ऐं तव्हांखे अगरि लोले खे राउंड करिणो हुजे, गोल करिणो हुजे त मां इन तरीक़े सां कुझु लोला तयारु कया आहिनि। हाणे मां कढ़ाई में तेल विधो आहे जंहिंमें 1 खां अधु लीटर तव्हांखे तेल विझणो आहे। हाणे तेल गरम थी चुको आहे। हाणे मां चुल्ह खे थोरो स्लो कयां थी। इन जे करे अगरि चुल्ह तेज़ हूंदी त ही लोला अंदरियां न पची सघंदा, सिर्फ़ु ॿाहिरियां ई फ्राई थींदा। ऐं तव्हां स्लोली हिन में हीअं विधा। हाणे मां लोलनि खे विधो आहे। स्लोली हिननि खे मां घुमाईंदसि ऐं हीअ असांखे बिल्कुलु नॉर्मल आंच ते रखिणो आहे। हाणे स्लोली तर्जन पिया ऐं मां चुल्हे खे थोरो मीडियम आंच ते रखियो आहे। इन जे करे कि जेतिरो तेज़ फ्राई चुल्हो जेतिरो तेज़ हूंदो ओतिरो फ्राई सुठे नमूने अंदरियां खां न थींदा। ऐं हीअ हाणे 2 खां 5 मिंटनि जे फ्राई खां पोइ हीअ लोलनि जो कलर नासी कलर थिया आहिनि। अञा मां हिननि खे स्लोली फ्राई कयां थी। ये हाणे लोला तरजी विया आहिनि ऐं हाणे मां हिननि खे कढी रखियां थी। हाणे लोला तयारु थी विया आहिनि ऐं कलर अहिड़ो अचणु घुरिजे, नासी थियणु घुरिजे। उमेद आहे त तव्हांखे मुंहिंजी लोलनि जी रेसिपी पसंदि ईंदी ऐं तव्हां मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब ऐं लाइक करणु न विसरंदा। महिरबानी तव्हांजी।